शहदादकोट के शहरी एक बार फिर शहर में फैले सरेआम बदअमनी और लूटमार के खिलाफ कोट मुरू चौक पर एहतजाजी मुजाहरा करने और धरना देने पहुंच गए। शहदादकोट के अंदर सिर्फ एक न ब न बल्कि रोज़ जो मामूल बनियल है तो चोरियों चकारियों दाड़ा फुरियों कदें कंहिंजे घर में गिरी करे उन्हनि जे नियाणियुनि जे तकदुस चोरनि जे तरफ़ां पायमाल करे उन्हनि जा वाला लाए करे फुर कई थी वञे। कदें मस्तोई महला में सरमंद सुमरे खां फुर कई वई। कल्ह जीअं असांजे अब्दुल ख़ालिक साहब जन खां जी मोटरसाइकिल चोरी कराई वई। ऐं अहिड़े तरीक़े सां शहदादकोट जे अंदर बदअमनी तमामु घणी चोट चढ़ियल आहे। मां चवंदो आहियां त जॾहिं बि कंहिं हद मां कंहिं बि इलाइक़े मां जेकॾहिं का चोरी थींदी आहे का फुर थींदी आहे त उहा चोरनि जे तरफ़ां हिकिड़ी चैलेंज हूंदी आहे इंतिज़ामिया खे। जेकॾहिं तव्हां जहिड़ा ऑफिसर हूंदा त पोइ तव्हांजे अवाम खे फुरणु ऐं लुटणु तमामु घणो सवलो आहे। हीअ जेका चैलेंज आहे हीअ जेका चोरी आहे सिर्फ़ु अब्दुल ख़ालिक जी न आहे, सरमंद जी न आहे, शहदादकोट जे शहरनि जी न आहे, बल्कि हीअ जेका चोरी थी आहे ईअं सम्झो वञे त हीअ इंतिज़ामिया जे मुंहं ते हिकिड़ी चपाहट आहे। शहर में को भी कानून नज़र न पियो अचे। पुलिस जा ब थाना आहिनि, ॿिन्ही थाननि मां डेली फुर थिए थी। कल्ह ए सेक्शन में भी फुर थी आहे, बी सेक्शन में फुर थी आहे। शहदादकोट जे शहरनि खे ॾोहारियुनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। असांजो जेको अॼोको एहतजाज आहे इहो त ख़ुदारा शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो ऐं शहरनि खां फुर थियल सामान वापसि करायो वञे। शहदादकोट में जेका वधंदड़ बदअमनी आहे उन जे ख़िलाफ़ असीं शहदादकोट जा माण्हू जेका सरापा एहतजाज आहियूं। असां फौरी तौर जेको आहे एसपी जेको पाण ईमानदार सम्झे थो नौजवान आहे, असां हुनखे मुतालबो था कयूं त शहदादकोट में अमन अमान तेज़ी सां जेको आहे ख़राब थी रहियो आहे उन में आउं शहदादकोट जी पुलिस खे मुलविस सम्झां थो। ॾींहं ॾिठे जेको आहे शहदादकोट में का गिटी का रोड महफ़ूज़ न आहे, जितां धाड़ा लॻनि था फुरियूं थियनि थियूं, पर को बि जेको आहे हितां जी पुलिस चोरनि सां बिट बणियल आहे। हीअ जेको आहे त कल्ह खां असांजे दोस्त सोशल वर्कर अब्दुल ख़ालिक जी गाॾी हुन ॼाणे वाणे सेफ्टी रखी उन चयो त असांजो सिपाही दोस्त मौजूदु आहे, उनजे आॾो वञी गाॾी बीहारे त माना गाॾी असांजी महफ़ूज़ रहंदी। पर महफ़ूज़ थियण जो इहो ई नतीजो हुनखे मिलियो त सिपाही जॾहिं उहो मौजूदु आहे वापसि आयो त उहा गाॾी लभे ई कोन थी, उहो सिपाही पाण बि उते मौजूदु आहे। हाणे जेकॾहिं पुलिस जे आॾो चोर जेकॾहिं गाॾी काए वञे त मां ईअं थो सम्झां त हीउ जेको आहे त उहो नौजवान सिपाही आहे उहो हिन सां गॾु मुलविस आहे ऐं चोरनि जेके हुन सां गॾु बीठल हुए। मुज़ाहिरीन ने वश न्यूज़ से मजीद बात करते हुए कहा कि हमारे जानो माल की हिफाजत करना पुलिस इंतजामिया का अवलीन फ़र्ज है, मगर यहाँ तो सब कुछ शहरियों के लिए अजाब बन चुका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वश टीवी शहदादकोट।